गड़िया सीन मां सां आम ख़बर शेयर कंदा हलूं त आबादगार अॻवान अरसला खान सीलरो पारां निमशाक जी सही खाटी न खणाइण वारे अमल ख़िलाफ़ कयल एहतजाज रंग लातो। अरसला खान सीलरो जे एहतजाज जो इंजीनियर अमजद हुसैन जतोई ऐं एसी सुल्तान अहमद महर नोटिस वठंदे शाख सां लाॻापियल आबादगारनि सां मुलाक़ात करे संदनि जा ख़दशा ख़त्म कया ऐं जाइज़ मसला हल थी विया। अरसला खान सीलरो सचाई न्यूज़ खे ॿुधायो त इरीगेशन अमले असांजा मुतालबा मञी वरिता आहिनि। हींअर 4 मशीनूं खाटीअ लाइ बि पहुतियूं आहिनि। उमेद त हाणे कमु सही तरीक़े सां पाए तकमील ते पहुचंदो। अरसला खान सीलरो ॿुधायो त ही 62 आरडी जी शाख निमशाक आहे ऐं 3 करोड़नि जो खाटीअ जो टेंडर थियल आहे। हिन चयो त शाख जे ॿिन्ही पासनि जी ऐं आख़िर ताईं खाटी खणाई वेंदी, जंहिंजी निगरानी असां पाण आबादगार करे रहिया आहियूं। उन मौक़े ते आबादगार रईस अब्दुल गफ़ार जमाली, लखमीर अली उमरानी, अब्दुल जमाली, शाबान अली जाफ़री, काशिफ़ अली शेख, शमीर अली जमाली, लाहौती, खादिम हुसैन जाफ़री ऐं मोहम्मद आरिफ जमाली समेत ॿिया आबादगार साणस गॾु हुआ। अॼु जेको निमशाक जा असां खातेदार जेके पुछड़ीअ खां वठी मोड़ ताईं आहियूं, इहे सभु गॾिया आहियूं ऐं उन ॾींहुं असां जेको खातेदारनि एहतजाज कयो, उन खां पोइ इंजीनियर साहब हुजे या एसी साहब हुजे या असां सां गॾु जेको ठेकेदार मुंशी आहे ऐं बि बीठो आहे, उन खां पोइ हाणे कमु स्पीड सां हले थो। 4-5 मशीनूं हलनि थियूं। असां जेके बि खातेदार आहियूं इन कम मां मुतमिन आहियूं, पर कमु पाण असां मॉनिटर कंदासीं ऐं कमु ॾिसंदासीं त असांजो कमु बहितर नमूने थिए। छो जो हे खाटियूं सालनि में हिकिड़ो दफ़ो थींदियूं आहिनि, रोज़ु न थींदियूं आहिनि। जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो सुठी खाटी थी वेंदी, सरकार जो पैसो आहे, खाटी भली थी वेंदी त असांखे वरी 8-10 साल इन खे शाख खे खाटीअ जी ज़रूरत बि न पवंदी। उनजे करे असां जेके बि खातेदार आहियूं इहे पाण हिन ते ॾींहं जो रोज़ु अची विज़िट बि कयूं था ऐं उन खां पोइ जेको आहे सो इंजीनियर साहब असांजो जतोई साहब, उनजी बि महिरबानी जंहिं असांजे हिन एहतजाज ते हिकिड़ो नोटिस वरितो ऐं असांजो महर साहब, सुल्तान महर साहब, उन्हनि जी एसी साहब जी बि महिरबानी। हे ठेकेदार जो मुंशी आहे, हे बि असां सां गॾु इन शइ में बीठो आहे ताउन में। त बाबा जीअं तव्हां खातेदार चवंदो असां एस्टीमेट जे तरीक़े सां जेको असांजी एस्टीमेट आहे असां तव्हांखे सही नमूने कमु करे छॾींदासीं, पर वक़्तनि ब वक़्तनि असां हिन शाख खे मॉनिटर कंदासीं ऐं अपडेट कंदा ईंदासीं। वॾी महिरबानी।